अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ासि शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसाति घिटियुनि ऐं रोड रस्तनि ते गोड़े जेॾो पाणी बीठल आहे। मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 35 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड कई वई, जॾहिं त मीरपुर ख़ासि शहर जा केतिरा ई इलाइक़ा ऐं कारोबारी मर्कज़ पाणी हेठि अची विया आहिनि। शहरी तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया आहिनि। मवासिलाती निज़ाम दरम बरम थी वियो। बिजली जी फ़रहामी मुअत्तल थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ासि शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसाति घिटियुनि ऐं रोड रस्तनि ते गोड़े जेॾो पाणी बीठल आहे। मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 35 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड कई वई आहे। मीरपुर ख़ासि शहर जा केतिरा ई इलाइक़ा ऐं कारोबारी मर्कज़ पाणी हेठि अची विया। शहरी तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया। मवासिलाती निज़ाम दरम बरम थी वियो। बिजलीअ जी फ़रहामी मुअत्तल थी वई। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ासि शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसाति घिटियुनि ऐं रोड रस्तनि ते गोड़े जेॾो पाणी बीहजी वियो। मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 35 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड कई वई आहे। मीरपुर ख़ासि शहर जा केतिरा ई इलाइक़ा ऐं कारोबारी मर्कज़ पाणी हेठि अची विया। शहरी तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया। मवासिलाती निज़ाम दरम बरम थी वियो आहे, जॾहिं त बिजली जी फ़रहामी मुअत्तल थी वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ासि शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसाति पई आहे। घिटियुनि ऐं रोड रस्तनि ते गोड़े जेॾो पाणी बीठल आहे। मीरपुर ख़ासि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 35 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड कई वई। मीरपुर ख़ासि शहर जा केतिरा इलाइक़ा ऐं कारोबारी मर्कज़ पाणी हेठि अची विया आहिनि। शहरी तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया। मवासिलाती निज़ाम दरम बरम थी वियो। बिजली जी फ़रहामी मुअत्तल थी वई आहे।